सुरीली बेसन तां पे हथ खणे थो न, इन खां वधि असांखे छा खपे? अमा लाली तूं वञ जल्दी, वलूला चाह खणी आ। अदा हिकु कर्ज़ जी रक़म वापसि नथो वठी, ॿियो छा चई? कलू मुझे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, बब्बा न्याणियूं विहारे वेठा हो छो? अड़े मां चवां थो कलू तेने लालीअ जा सिंग, मुंहिंजो मतिलबु आहे त लालीअ जो संग मूंखे ॾी त मां चवां थो थी। अड़े हेॾे बाह में सड़ियल थुड़, तोखे शर्म नथो अचे? इहा ॻाल्हि तुंहिंजी ज़ुबान ते आई कीअं आहे? बाबा ये चाय, हिन चाह में 2 चमचा वोणनि वारी दवा जा मिलाए खणी अचे त हिन जीत खे मारियूं। कलू कलू ज़ुबान खे लगाम ॾे लगाम। वाह दावा, वाह जो भेण जो मान रखे, मूंखे सॼी भेण त हीअ तुई छा थी? अम्मा जेको माण्हू व्याज जहिड़ो हराम खाए थो उनखे त मिरो बि हिलाल आ। तूं न ॻाल्हाए बर्फ जी ॾेढड़ी। हल 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 किन्ने पाणीअ जा वागूं। लालीअ जी मां इहा कटियल कुहाड़ी त खणी आ त मुंहं ते ठाहियांसि त मोर्चो। बस बस फाइनल फैसलो थियो, फाइनल फैसलो थियो। तव्हां मुंहिंजी शराफ़त खे सम्झो ई की न? हाणे तव्हां मुंहिंजी बदमाशी ॾिसजो, बदमाशी ॾिसजो, बिरपरा ॾिसजो। मल्लू कंहिंखे वणे न वणे विचा गिरे ज़रूर खणे, विचा विचा। पैसा कोन ॾींदा, अड़े पैसा त तव्हांजा वॾा बि ॾींदा पुटु, पैसा न ॾींदा। बाबला छा थियो? पाण वारो राकेट गढ़ियो आहे न, हे सेठ धनु वारी परी कॾहिं वटि पहुची वियो ऐं कुझु पुरतशुद्ध वाक़िया बि पेश आया आहिनि। राकेट त सही आहे न, ॿिया बि कोई मरी वञनि। बाबल बसि थोरा रामबूटा राकेट खे लॻाइनि, बाक़ी बची वेंदो। आख़िरी मिसरा ॿुधाए, राग ख़तम कर, मिसरो आख़िरी ॿुधाए, बसि मां उहो त ॿुधणु चाहियां। हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठका। ओ बाबल हाणे सेठ धनुअ खे पाण मुंहुं ॾिजांइ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।